मदनी मीर जे उम्मत ते रब वाह जो क्यों एहसान वडो मदनी मीर जे उम्मत ते रब वाह जो क्यों एहसान वडो महबूबन के उम्मत ले रब माहु दिनो रमजान मिठो मदनी मीर जे उम्मत ते रब वाह जो क्यों एहसान मिठो मदनी मीर जे उम्मत ते रब हजरत आदम के भी मिला हजरत ईसा के भी मिला हजरत आदम के भी मिला हजरत ईसा के भी मिला रोजा मिला सब नबियन के हा रोजा मिला सब नबियन के हा तिन जो आला शान थियो मदनी मीर जे उम्मत ते रब वाह जो क्यों एहसान वडो महबूबन के उम्मत ले रब माहु दिनो रमजान मिठो मदनी मीर जे उम्मत ते रब रब जे तरफा हबीबन के केई मिलिया तोहफा वदा रब जे तरफा हबीबन के केई मिलिया तोहफा वदा तिन माह मेर तिन माह रमजान भी आहे तिन माह रमजान भी आहे जेको आ गुफरान सजो जेको आ गुफरान सजो मदनी मीर जे उम्मत ते रब वाह जो क्यों एहसान वडो मदनी मीर जे उम्मत ते रब कुरान में आहे हुकुम थियो कुतिबा अलैकुम सियाम वारो रोजा अवां ते फर्ज कया विया रोजा अवां ते फर्ज कया विया अहिड़ो अदा फरमान मिलियो अहिड़ो अदा फरमान मिलियो मदनी मीर जे उम्मत ते रब वाह जो क्यों एहसान वडो महबूबन के उम्मत ले रब माहु दिनो रमजान मिठो मदनी मीर जे उम्मत ते रब रोज़ो रखाइण रोज़ो खोलाइण कम ही भलाई वारो आहे रोज़ो रखाइण रोज़ो खोलाइण कम ही भलाई वारो आहे जेको इन्हीअ ते अमल कंदो सो जेको इन्हीअ ते अमल कंदो सो आहे मिठा इंसान उचो सो आहे मिठा इंसान उचो मदनी मीर जे उम्मत ते रब वाह जो क्यों एहसान वडो महबूबन के उम्मत ले रब माहु दिनो रमजान मिठो मदनी मीर जे उम्मत ते रब रोजन खां पो ईद उसामा कलमी वारन प्यारन जिया रोजन खां पो ईद उसामा कलमी वारन प्यारन जिया यौम अजर उन ॾींहं जे लाइ आ अरबीअ जो ऐलान ॿुधो मदनी मीर जे उम्मत ते रब वाह जो क्यों एहसान वडो महबूबन जे खे उम्मत लाइ रब माहु दिनो रमजान मिठो।